नाज़रीन, हलचल न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे फैज़गंज खां ख़बर शामिल कयूं था। वफ़ा सदाम लाशारी जी रिपोर्ट जे मुताबिक़ सैयद क़बीले जे हवेलियुनि में नियाणियुनि सां ज़ुल्म सिलसिलो ॾिघे अरसे खां हलंदड़ आहे। हिन वक़्ति पंहिंजी नियाणी जे घर जो तक़दुस पाएमाल कंदे गैर महरूम ॾोहारी माण्हुनि ज़रिए हमला कराया पिया वञनि। असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। ॾोहारनि जे ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई अमल में आणे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। सैयद अली रज़ा शाह बुखारी ख़बर मूजिबि अल निसा वेलफेयर फाउंडेशन पाकिस्तान जे मरकज़ी ऑफिस में चेयरपर्सन मैडम शाहिदा बेलार ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हिंगोरजा जे बुखारी महल जे रहवासी सैयद अली रज़ा शाह बुखारी पंहिंजे साले सैयद क़ुर्बान शाह बुखारी जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ दाईंदे वॾा इंकशाफ़ कंदे चयो आहे त मुंहिंजो सालो सैयद क़ुर्बान शाह बुखारी ॾोहारी ज़हनियत रखंदड़ आहे। ग़रीब माण्हुनि जी मिल्कियतुनि ते कब्ज़ा करे विकिरो करणु संदसि धंधो आहे। गुज़िरियल राति सैयद क़ुर्बान शाह बुखारी पंहिंजे पुटु सैयद मुस्लिम शाह बुखारी, सैयद कामल शाह बुखारी, ज़हूर सहतो, सलाम सहतो ऐं नामिलुम हथियारबंद घर में ज़बरदस्ती दाख़िल थी औरतुनि, ॿारनि ऐं मर्दनि जी सख़्त मारकुट फुरलुट कई। मुंहिंजे घरवारी ते तेज़ाब हारण जी पिणु कोशिशि कई वई। असांजी दांह ते इलाइक़े वासी वॾे तादाद में निकिरी आया। हथियारबंद फायरिंग कंदा भॼी वञण में कामयाब थी विया।